अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पुछ पतंग नखे संदियूं खामण ख़बरूं, आणियो विझन आग में जियो पंहिंजो जे, जहिड़े जिन्हनि जे लॻा नेज़ा नींहं जा। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 4 अक्टूबर 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां, जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवल इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाग खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। गुज़िरियल 10 ॾींहंनि खां सिंध जा मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल हुआ। नेठि हुकूमत ॻाल्हियुनि जी आच कई ऐं ॻाल्हियूं बि थियूं ऐं मामिरो सिंध काबीना अॻियां रखियो वेंदो ऐं पोइ उन ते फ़ैसिलो कयो वेंदो। इन यकीन दहानी खां पोइ सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे अॻुवाणनि पारां 6 अक्टूबर ते बिलावल हाउस अॻियां रथियल एहतजाजी धरणो मुलतवी कयो वियो आहे। धरणो मुलतवी करण वारे अमल खे कुझु धुरियुनि पारां बहितर क़दम करार ॾिनो पियो वञे त कुझु धुरियुनि पारां तनक़ीद पिणु कई पई वञे। ख़ूबसूरत लेखक मंज़ूर कलहोड़ो लिखे थो, हुकूमत जे ख़ातिरनि ते 6 अक्टूबर वारो धरणो ठीकु आहे, मोखर कजे हा, पर तालाबंदी, कलम छॾ हड़ताल ऐं एहतजाज जारी रहे हा, छाकाणि त सिंध काबीना जी इजलास में 2 ॾींहंनि जी विथी हुई। जेकॾहिं एहतजाज जारी रहे हा त सिंध काबीना खे मंज़ूरी खां सवाइ ॿियो को ऑप्शन शायदि ई हुजे हा। जेकॾहिं चीफ सेक्रेटरीअ जे ख़ातिरी ते असां सभु कुझु काल ऑफ मोखर ऐं मुलतवी करे उनखे एॾो मान बख़्शियो त असां बि त घुर करे छॾियूं हा त घटि में घटि सिंध हुकूमत जे इंतिज़ामी सरबराह जी हैसियत में अव्हां अॼु असांखे पेंशन जे समूरनि नोटिफिकेशन्स जी मनसूख़ी ऐं DR जी ॾियण जी लिखत में घटि यकीन दहानी करायो। काबीना जे मिनट्स में एजेंडा जी शमूलियत को गैर मामूली अमल न आहे। काबीना जी एजेंडा में कोर्ट जे हुक्मनि ते सिर्फ़ु 2-3 कलाकनि जी मोहलत ते एजेंडा में घुर्बल एटम शामिल थिया आहिनि। मूं वटि इन सिलसिले में टाइम स्केल केस जो मिसाल आहे, जंहिंमें उन वक़्तु सिंध हाई कोर्ट जे जस्टिस मोहम्मद अली मज़हर जे आर्डर ते कुझु कलाकनि में काबीना जे सॾायल इजलास में टाइम स्केल जो एटम शामिल कराए कोर्ट में कापी जमा कराए छॾी हुई। उनखां पोइ उन सैयद मुराद अली शाह उन कोर्ट आर्डर ते काबीना खां हिकु वज़ारती कमेटी जोड़ाई, जंहिंखां पोइ टाइम स्केल सां पंहिंजनि ऐं परावनि उहो हशर कयो जो अॼु ताईं असां उनखां महरूम आहियूं। मूं हिते सिर्फ़ु उनजो मिसाल पेश कयो आहे, पर मुलाज़िमनि जी हिन तहरीक उन जे मुतालबनि में ॾींहुं राति ऐं ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, जंहिंजो सिंध हुकूमत खे चङी तरह अहसासी अंदाज़ो थी चुको आहे। अव्हां सभु ॼाणू ऐं तजुर्बेकार अॻुवान आहियो। इहो बिल्कुलु दुरुस्त आहे त पेंशन जे उन नामनिहाद सुधारनि जी मंज़ूरी सिंध काबीना ॾिनी आहे। उन हद ताईं ॻाल्हि दुरुस्त आहे, पर जेकॾहिं चीफ सेक्रेटरी ऐं CM चाहे हा त अॼु ई पेंशन जा जारी कयल नोटिफिकेशन वापसि वठण जा आर्डर जारी करे पए सघिया। बाद में उनजी मंज़ूरी सिंध काबीना खां वठी पए सघिया। उनजो उन्हनि खे इख़्तियार आहे ऐं अहिड़ो कानून अॻु बि मुरवज आहे। छा अव्हांखे यादि न आहे त कंट्रीब्यूशन पेंशन जो जेको पहिरियों नोटिफिकेशन जारी थियो उनखे रद्द करे उनजी जाइ ते जेको ॿियो नोटिफिकेशन जारी कयो वियो, उनजे रद्द करण ऐं नए नोटिफिकेशन जी कहिड़ी सिंध काबीना खां मंज़ूरी वरिती वई हुई। ॿियो त सर्कुलेशन समरी मूव करे 24 कलाकनि अंदरि काबीना खां बि मंज़ूरी वठी पए सघिया। हाणे जेकॾहिं 6 अक्टूबर वारी काबीना पेंशन ऐं DRA ते कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो करे त पोइ जो मंज़रनामो हाणे ई अखियुनि जे अॻियां अची वञे थो। 21 अक्टूबर ताईं एहतजाज मोखर करणु सरकार जी घुर हुई या अव्हां जी हिकमत अमली हुई। हाणे जेकॾहिं काबीना इन मामले खे ई घाए असां सां खेॾण जे मूड में आहे त पोइ छा असां 21 अक्टूबर जो इंतज़ारु कंदासीं। तहरीकूं अहम हूंदियूं आहिनि त उन्हनि जो मूवमेंट बि अहम हूंदो आहे।
सिंध हुकूमत असांजी तहरीक ऐं उनजी मूवमेंट खे आसानी सां हज़म न करे सघी आहे, पर अॼु जे फ़ैसिलनि ऐं ऐलाननि उन मूवमेंट खे माठो करण में यकीनन सरकार खे एज ॾेई छॾियो आहे। आउं हिते इहो वाज़े थो करे छॾियां, तव्हांजी नियत अमल ऐं किरदार ते को शक शुबो न आहे। सिर्फ़ु फ़ैसिलनि ते सवाल ख़दशनि सबबि फितरी तौरु ऐं मुल्क जे हाकमनि जे वाइदनि अमल ऐं ट्रैक रिकॉर्ड सबबि शेयर थो करियां। दुआगो रहंदुसि त इहो सभु फ़र्ज़ु करियो जे बुनियाद तहती हुजे ऐं सिंध सरकार ऐं उनजा कर्ता धर्ता नई अवामी जमहूरी उमगन वारी रिवायत क़ाइमु कनि ऐं मुलाज़िमनि जूं महिनतूं साब पवनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। ही मुल्क जेको बुहरान जे वर चढ़ियल आहे, इन मां कारोबारी माण्हू ऐं कारोबारी कंपनियूं ईअं वञी रहियूं आहिनि जीअं हिकु ते हो त हलिया वेंदा आहिनि। हिकु ख़बर इहा बि आई आहे त अमेरिकी मल्टीनेशनल कंपनी प्रोक्टर एंड गैम्बल जेका सालनि खां पाकिस्तान में मौजूदु हुई, उन ऐलान कयो आहे त हूअ मुल्क में पंहिंजी पैदावार ऐं कारोबारी सरगर्मियूं मरहलेवार ख़तमु कंदी। कंपनी जो चवणु आहे त ही फ़ैसिले उनजी आलमी एनाव रीस्ट्रक्चर प्रोग्राम जो हिसो आहे। मुस्तक़बिल में प्रोक्टर एंड गैम्बल पाकिस्तान में पंहिंजूं शयूं सिधी तरह न ठाहे सघंदी ऐं न ई सिधो विकिरो कंदी, पर टी पार्टी यानी डिस्ट्रीब्यूटर ते भाड़ींदी। उनजो मतिलबु आहे त मुल्क में पैदावार बंदि थियण सां रोज़गार में घटिताई ईंदी ऐं मार्केट में कंपनी जो सिधो किरदारु ख़तमु थी वेंदो। कंपनी जी मक़ामी सब्सिडी जेरट पाकिस्तान बि हाणे पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज मां डी लिस्टिंग ते गौर करे रही आहे। कंपनी जो चवणु आहे त हू बोर्ड जो इजलास सॾींदी जंहिंमें कारोबार ख़तमु करण लाइ ज़रूरी क़दम खयां वेंदा। अॻूणे सदर असद अली शाह चयो आहे त पाकिस्तान छॾणु सीड़पकारी माहौल ऐं हिकु री फ्लैग यानी ॻणतीअ जोॻो इशारो आहे। मल्टीनेशनल कंपनियुनि लाइ पाकिस्तान में कारोबार करणु हाणे नामुमकिन बणिजी वियो आहे। पॉलिसीअ जी गैर यकीनी सूरतहाल, करंसी जा ख़तरा ऐं रेगुलेटरी बदनज़मी परॾेही सीड़पकारनि खे भॼाए रही आहे। हीउ सिर्फ़ु हिकु कंपनी जो मामिलो न आहे, पर उन वधंदड़ सोच जो अक्स आहे त पाकिस्तान सीड़पकारनि खे तहफ़ुज़ नथो ॾिए पर सज़ा ॾिए थो। ओपन सोर्स रिपोर्टनि मूजिबि 2022 खां पोइ अटकल 15 वॾियूं मल्टीनेशनल कंपनियूं पाकिस्तान छॾे वियूं आहिनि या पंहिंजा ऑपरेशन महदूद करे छॾिया आहिनि। उन्हनि में शील, फाइज़र फार्मा, बायर टेलनार जंहिंखे PTCL ख़रीद करण जी कोशिशि करे रही आहे, टोटल इनर्जीज़, सनोफी, एली लैली, माइक्रोसॉफ्ट, करीम शामिल आहिनि। इहो सभु कुझु उन वक़्तु थी रहियो आहे जॾहिं पाकिस्तान जो वॾो ढांचो SIFC ज़रिए परॾेही सीड़पकारी आणण लाइ कमु करे रहियो आहे, पर हक़ीक़त में मल्टीनेशनल कंपनियूं भॼी रहियूं आहिनि। पाकिस्तान जी साख ते सवाल उथी रहिया आहिनि। पाकिस्तान जी पॉलिसी में गैर यकीनी सूरतहाल, करंसी ॿाहिरि न वठी सघण जा ख़दशा, फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं रेगुलेटरी अथॉरिटीज़ जी बदनज़मी, इहे सभु ॻाल्हियूं परॾेही सीड़पकारनि खे डिॼारे रहियूं आहिनि। ॿिए पासे सदर आसिफ ज़रदारी जो चीन जो दौरो 10 ॾींहंनि ताईं चइनि शहरनि जो दौरो रहियो, पर खेसि न सदर मिलिया, न वज़ीर अज़म, न परॾेही वज़ीर मिलिया। नाक़द चवनि था त पाकिस्तान जी साख ख़तमु थी रही आहे। वॾियूं कंपनियूं हिते कमु करण लाइ महफ़ूज़ माहौल महसूसु नथियूं कनि। ॿाहिरीं दुनिया पाकिस्तान खे सीड़पकारी लाइ री फ्लैग ज़ोन सम्झी रही आहे। जॾहिं त अमेरिकी कंपनी पारां पाकिस्तान में पंहिंजा ऑपरेशन बंदि करण जो इतला पिणु ॾिनो वियो आहे। तवानाई शोबो हुजे या दवाउनि जो शोबो, टेलीकॉम हुजे या केमिकल, हर मैदान में वॾा वॾा नाला पाकिस्तान में नाहिनि रहिया। सुपर टैक्स समेत 49% ताईं टैक्सनि ऐं रेगुलेटरी ड्यूटियुनि जे करे ही कंपनियूं असांखां पंहिंजी जान छॾाए रहियूं आहिनि। पाकिस्तान जी अणॼाणाई मईशत टैक्स ॾींदड़ कंपनियुनि लाइ बर्दाश्त जोगी न आहे, छो त हूअ उन सां मुक़ाबिलो नथियूं करे सघनि।
CEO टॉपलाइन सिक्योरिटीज़ मोहम्मद सुहेल मूजिबि वॾियुनि कंपनियुनि जो निकिरणु ॻणती जोॻो आहे, छो त माण्हू मुल्क में बचति घटि ऐं ख़र्च वधीक कंदा आहिनि। टेलीनार हुजे, करीम हुजे या ॿियो ग्रुप, उन्हनि खे वॾो धकु वाहिपे ऐं ख़रीदारी घटिजण जो लॻो आहे। डॉलर जी सूरत में 2018 खां 2023 ताईं जो ट्रेंड पाकिस्तान जी तारीख़ में ॾुखियो दौरु रहियो आहे। जेके इन ऑफिशियल सेक्टर आहिनि, जेके फॉर्मल सेक्टर सां मुक़ाबिलो कनि था, उन्हनि जो मार्जिन वधीक बहितर हूंदो आहे। जेके फॉर्मल सेक्टर आहिनि उन्हनि खे टैक्स ॾींदा आहिनि, उहो बि वॾो चैलेंज आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। माहौलियाती तबाही ऐं फितरत जे इंतकाम बाबति ख़ूबसूरत लेखक तारक अमर आरिजीअ लिखियो। फितरत जे असूलनि ऐं क़ैदनि जो वेझे खां मुतालो कंदड़नि ऐं माहौलियात ते डिघी नज़र रखण वारनि माहिरनि जो ख़्यालु आहे त साल 2025 दुनिया जे लाइ हिकु फ़ैसिलाइतो मोड़ साबित थियो आहे। गर्मी जे आलमी पद में मुसलसल इज़ाफ़े पूरी दुनिया खे झंझोड़े छॾियो आहे, जंहिंजे नतीजे में केतिरनि ई ख़ितनि में ग़ैर मामूली माहौलियाती आफ़तनि, मुसीबतनि ऐं ॿोॾनि आम माण्हुनि जा झूपा झण ऐं पैदावारी वसीला संदन पेरनि हेठां खिसकी रहिया आहिनि। पाकिस्तान बि उन ख़िते जे मुतासिरनि मां हिकु आहे। UNEP जी हिकु रिपोर्ट मूजिबि गॾियल क़ौमुनि जे माहौलियाती प्रोग्राम मूजिबि साल 2025 में यूरोप खे तारीख़ जी सभ खां वॾी गर्मी खे भोगणो पियो। इटली, स्पेन ऐं फ्रांस में गर्मी पद 45 डिग्री खां बि मथे वञी पहुतो। नतीजे में कई फसल सड़ी विया ऐं बिजली जे निज़ाम खे बि काफ़ी नुक़सानु पहुतो, जंहिंसां लखे माण्हू मुतासिर थिया। उन दौरान अमेरिका ऐं कैनेडा में लखे हेक्टरनि ते बीठल ॿेलनि खे बाहि जा वाक़िआ पिणु पेश आया। बैनुल हुकूमती पैनल पंहिंजी ताज़ी रिपोर्ट में IPCC बराए मौसमियाती तब्दीली में निशानदेही कई आहे त वधंदड़ गर्मी पद ऐं तवील ख़ुश्क साली यानी ॾुकार ॿेलनि में लॻंदड़ बाहि खे ॿीणो करे रहिया आहिनि। अफ्रीकी खंड जे मुल्कनि सोमालिया, एथोपिया ऐं सूडान जहिड़ा मुल्क शदीद ॾुकार जो शिकार आहिनि, जिते लखे इंसान ख़ुराक ऐं पाणी जी खोट सां झेड़े रहिया आहिनि। ॿिए पासे ॾखण एशिया जे केतिरनि ई हिसनि में सामुंडी तूफ़ाननि ऐं बरसातनि तबाही आंदी आहे। ख़ासि तौर ते पाकिस्तान, बांग्लादेश ऐं फिलिपाइन जा लखे माण्हू मुतासिर थिया आहिनि। उहे सभई मज़हर इन ॻाल्हि तरफ़ इशारो करे रहिया आहिनि त दुनिया हिन वक़्तु संगीन माहौलियाती बहिरान जे ॿवाटे ते बीठी आहे। पाकिस्तान जी सूरतहाल खे जेकॾहिं दुनिया जे ॿिनि ख़ितनि में पेश ईंदड़ आफ़तनि ऐं तबाहियुनि सां ॻंढियो वञे त उहे सभई हिक ई कहाणी जा मुख़्तलिफ़ रूप नज़र ईंदा। यूरोप में वधंदड़ गर्मी जी लहर, अफ्रीकी मुल्कनि में ॾुकार ऐं ख़ुराक जा मसइला, कैनेडा, अमेरिका में ॿेलनि में बाहियूं ऐं पाकिस्तान में तूफ़ानी बारिशूं ऐं ॿोॾ सभु हिक ई सिलसिले जी कड़ी आहिनि। AR6 जी हिकु रिपोर्ट में IPCC ख़बरदार कयो हो त मौजूदा गर्मी पद में जेकॾहिं 1.5 डिग्री जो बि इज़ाफ़ो थियो त दुनिया शदीद ऐं नाक़ाबिल इतलाफ़ी नुक़सान खे भोॻींदी। अहिड़ियुनि अॻकथियुनि आदेशनि हाणे 2025 में हक़ीक़तनि जो रूप धारे वरितो आहे। UNEP ऐं पाकिस्तान मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जी गॾियल रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल 20 सालनि में ग्लेशियर जी जिसामत में 25% लाथ रिकॉर्ड कई वई आहे। उन जे ॻरण केतिरा ई दर्जन ग्लेशियराई ढंढूं पैदा करे वरितियूं आहिनि, जिन मां केतिरियूं ई फाटण जे ख़तरे सां मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। 2025 में गिलगित ऐं बल्तिस्तान जे ॿिनि ज़िलनि हुनज़ा ऐं ग़ज़र में घटि 2 अहिड़ा वाक़िआ थिया आहिनि, जंहिंमें मक़ामी आबादी खे लॾणो पइजी वियो आहे। अहिड़ी सूरतहाल न सिर्फ़ु मक़ामी माण्हुनि खे परेशान कंदड़ आहे, पर मुल्क जे आबी ज़ख़ीरनि लाइ बि ख़तरे जी घंटी आहे। सिंधु दरिया जो घणो तणो वहिकिरो उन्हनि ग्लेशियरनि जे हुजण ते आधारियल आहे। जेकॾहिं ही ग्लेशियर तेज़ी सां ॻरंदा रहिया त पोइ मुल्क खे पाणी जे शदीद बहिरान सां मुंहुं ॾियणो पवंदो। 2025 जूं मौसमी तब्दीलियूं हाणे रुॻो मुस्तक़बिल जूं अॻकथियूं या धमकियूं न आहिनि रहियूं, पर अॼु जी मञियल अणटर हक़ीक़त आहे। पाकिस्तान जो मानसून, बरसातूं ऐं गिलगित बल्तिस्तान जा रिजंदड़ ग्लेशियर उन बहिरानी हक़ीक़त जा ॾिठा वेठा शाहिद आहिनि। जेकॾहिं सरकारी तौर ते बर वक़्त ऐं हंगामी क़दम न खंया विया
त ईंदड़ नसलनि जा असीं ॾोहारी हूंदासीं ऐं उहे नसल अहिड़े पाकिस्तान जा वारस हूंदा जिते पाणी जी खोट, ज़मीनूं बंजर ऐं मौसमूं इंतिहाई नामुवाफ़िक़ हूंदियूं। ताज़ो पंजाब में 38 सालनि खां पोइ ईंदड़ ॿोॾ दरियाउनि ऐं नालनि जे अंदरि कयल ग़ैरक़ानूनी वालार ऐं कब्ज़नि तां परदो हटाए असल हक़ीक़तनि खे अवाम अॻियां ज़ाहिर करे छॾियो आहे। उन में अक्सर कब्ज़ा रियासत ऐं हुकूमत जे बासर माण्हुनि जा आहिनि जिन जो रियल इस्टेट जो कारोबार आहे। हिन वक़्तु त पंजाब में ॻाल्हि ई उन ते थियणु खपे त दरियाउनि ऐं वॾनि नालनि जे अंदरि हज़ारे एकड़नि ते पखिड़ियल कब्ज़ा कंहिंजा आहिनि ऐं कीअं थिया आहिनि। उन ॻाल्हि खे अॻियां वधाइणु घुरिजे त जीअं पंजाब जी कब्ज़ा माफ़िया जो चहिरो बेनक़ाब थी सघे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं तारिक अमर आरिजे जी लिखणी मां चूंड वर्क। ख़ूबसूरत शाइरा मलका पीरज़ादो जो किताब उधमा उॾरनि था छपजी मंज़रिआम ते अची चुको आहे। किताब बाबति साहिर पीरज़ादो लिखे थो त अदी मलका ख़बर नाहे कहिड़े लम्हे में पंहिंजे कुशादे अङण ते ॿाहूं सिरांदी करे सितारनि जे लाटण सां पंहिंजे मुल्क खे मिलाईंदे उन आरड़ जी सहेली थी वई जेका फ़क़्ति हिन जहान फ़ानी में पाइदार आहे। ख़बर नाहे संस दिलि जी सितार ते नसरी नज़म कॾहिं वॼणु शुरू थिया ऐं हुन दाख़िली ऐं ख़ारिजी दर्द मां सुरूर वठणु शुरू कयो। सिंधी शाइरी जो सुचीत नकात रहमत पीरज़ादो संस शाइरी बाबति ज़बरदस्त ॻाल्हि कंदे लिखे थो। संदसि शाइरी जो महवर ॻोठ आहे, रस्ता आहिनि, अहसास आहिनि। नसरी शाइरी बिना अहसास जे उथूरी आहे। हाणे रहमत जी ॿुधायल अदी मलका जी शाइरी जे मुहरकनि खे ॾिसूं त ॻोठ यानी संदसि वजूद जी इर्तिका जो पहिरियों ॾाको, सरसब्ज़ सुरनि में पोयल शानदार रिवायतनि जो मर्कज़, रिश्ता यानी नाज़ुक धागनि में ॿधल दिलि ऐं सभ खां वॾो मुहरक जंहिंखां सवाइ नसरी शाइरी अधूरी आहे। मिसाल तौरु संदसि ही शाहकार नसरी नज़म जंहिं पंहिंजे दौर जे ज़हननि खे यकीनन झंझोड़े रखियो हूंदो, बैलगाॾी। उन ते थोरो ग़ौर करियूं था। नज़म शुरू थिए थो, बाख फुटी जी ख़ामोशी खे चीरींदड़ बैलगाॾी जो आवाज़ु ईंदो रहियो। एसि ताईं त ठीकु आहे, आम ॻाल्हि आहे त ॻोठनि में पिरह फुटी जो बैलगाॾी जो आवाज़ु जिते माहौल में तरनुम पैदा कंदो उते उल्कनि खे बि जनमु ॾींदो हो जो उन वक़्तु सवारियुनि जो जोॻो इंतिज़ाम कोन हो ऐं माण्हू उन मधुर आवाज़ ते चवंदो हो त ख़ुदा ख़ैर करे, पाण अॻिते वधूं था। जॾहिं नज़म अॻिते हले थो त मां सोचां थी 5000 सालनि खां उहा गाॾी हलंदी रही। उते पढ़ंदड़ छिरकी वञे थो ऐं सोच जे सिंधू दरिया में ग़ोता खाइणु लॻे थो त उहा बैलगाॾी 5000 सालनि खां दर्द खे डोहींदी थी रहे ऐं वरी छा त ग़ैर मामूली पुॼाणी आहे ऐं उन जे दुधड़ में भरियल सवार खे मंज़िल अलाए कॾहिं मिलंदी। हीअ असीं नामियारी शाइरा मलका पीरज़ादो जे किताब उधमा उॾरनि था बाबति साहिल पीरज़ादे जे लिखियल लेख मां चूंड वर्क अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाकिस्तान ऐं सऊदी दिफ़ाई मुआहिदो थियो आहे। नए आलमी निज़ाम जे तनाज़ुर में थियल उन मुआहिदे खे ॾिसिजे त पतो पवे थो त हालतूं कंहिं तरफ़ वञी रहियूं आहिनि। इन समूरी सूरत हाल ते ख़ूबसूरत लेखक नदीम अख़्तर लिखियो, तारीख़ जॾहिं पंहिंजे इर्तिक़ाई अमल में कंहिं ख़ासि मोड़ ते पहुचंदी आहे तॾहिं अक्सर अहिड़ा हैरत अंगेज़ मौजज़ा जनम वठंदा आहिनि जेके इंसानी ज़हन खे हैरान करे छॾींदा आहिनि। कंहिं सोचियो हो त रूमी सल्तनत जे ज़वाल खां पोइ यूरोप सदियूं तारीकी में भटकंदो रहंदो। कंहिंजे बि वहम ऐं गुमान में न हूंदो त 15हीं ऐं 16हीं सदी में छापे वारी मशीन जे ईजाद सां पैदा थींदड़ इल्मी फ़िक्री ऐं साइंसी इनकलाब यूरोप खे उन तारीकी मां रोशनी ॾांहुं खणी वेंदो। केरु ख़्यालु करे सघियो त सनती इनकलाब यूरोप खे अहिड़ी बुलंदी ते खणी वेंदो जिते सॼी दुनिया उन जे फर्मा बरदार थी वेंदी। कंहिंखे ख़बर हुई त चंद सदियुनि बाद ई
ॿ आलमी जंगूं ऐं यूरोप जे ॿीहर ज़वाल जो सबबु बण पियो। संदसि तसलत ख़तमु थींदो ऐं दुनिया ते अमेरिका जी डिघी हुक्मरानी शुरू थींदी। इहे सभु हक़ीक़तूं जेकॾहिं मौजज़ा न आहिनि, ॿियो उन्हनि लाइ कहिड़ो उनवान ॾिजे। हाणे 21वीं सदी में तारीख़ जे इर्तिक़ाई अमल जो हिकु नओं मौजज़ो जनम वठी चुको आहे। जदीद टेक्नोलॉजी जे इनकलाब दुनिया खे हिकु अहिड़े दौर में आंदो आहे जेको माज़ी खां मुकमिल तौरु मुख़्तलिफ़ ऐं बेमिसाल आहे। उहो तरक़ी पज़ीर मुल्कनि जे मुआशी उरूज ऐं अमेरिका ऐं यूरोप जे मुआशी ज़वाल जो दौरु आहे, जंहिंजूं पंहिंजूं पेचीदगियूं ऐं तज़ाद आहिनि। माज़ी जे सनअती दौर में वॾनि कारख़ाननि में हज़ारे मज़दूर कमु कंदा हुआ। तलब ऐं रसद में अहिड़ी तफ़ावत हुई जो मज़दूर खे घटि में घटि उजरत मिलंदी हुई ऐं थोरी वाध लाइ बि खेनि डिघी जदोजहद ऐं क़ुर्बानी ॾियणी पवंदी हुई। गुज़िरियल कुझु ॾहाकनि में टेक्नोलॉजीअ जे इनकलाब उन सॼे निज़ाम खे तब्दील करे छॾियो आहे। मज़दूरनि जी जाइ हाणे रोबोट ऐं मसनूई ज़हानत वठी रही आहे। थोरी जाइ ते वॾे पैमाने ते शयुनि जी पैदावार थी रही आहे। हाणे सारिफ़ ग़ुलाम न रहियो आहे पर हुक्मरान बणिजी वियो आहे। वॾियूं मल्टीनेशनल कंपनियूं हर हंधि उन जी ख़ुशामद कंदे नज़र अचनि थियूं। तरक़ी पज़ीर मुल्कनि में पैदावार जी लाॻत घटि हुजण करे हिन इनकलाब जो सभ खां वॾो फ़ाइदो बि उन्हनि मुल्कनि खे मिली रहियो आहे। अमेरिका ऐं यूरोप जूं सनअतूं बंदि थी रहियूं आहिनि, मज़दूर बेरोज़गार थी रहिया आहिनि, वापार ऐं बजट जा ख़सारा क़ाबू खां ॿाहिरि आहिनि ऐं कर्ज़नि जो भार नाक़ाबिले बर्दाश्त बणिजी रहियो आहे। उन्हनि सभिनी सबबनि जे करे ॿी आलमी जंग खां पोइ ठाहियल माली सियासी ऐं सलामती वारे निज़ाम में ॾार पइजी रहिया आहिनि। अमेरिका खे सभ खां वधीक ख़बर आहे त हाणे हिकु अहिड़े आलमी निज़ाम जी ज़रूरत आहे जेको तरक़ी याफ़्ता मुल्कनि ऐं उभरंदड़ मईशतनि जे विच में तवाज़ुन क़ाइमु करे सघे। उन ई पस मंज़र में अमेरिकी मुखालफ़त बावजूदि नयूं माली ऐं तिजारती तनज़ीमूं साम्हूं आयूं आहिनि। सदर ट्रंप जी तरजीह आहे त तिजारती घोटालो घटिजे ऐं अमेरिका में सीड़पकारी वधे। हू हाणे यूरोप ऐं ख़िलेज समेत ॿियनि मुल्कनि खे मुफ़्त में दिफ़ाई छत फ़राहम करणु नथो चाहे। हूअ नाते में शामिल मुल्कनि खे बि चई चुको आहे त पंहिंजी सलामती जे ख़र्चनि जो भार पाण खणनि। फ्रांस जेको एटमी ताक़त रखंदड़ मुल्क आहे, यूरोपीय यूनियन खे दिफ़ाई तहफ़ुज़ ॾियण जी आछ कई आहे। इंडो पैसिफिक ख़िते में चीन जे असर खे रोकण लाइ अमेरिका, जापान, ऑस्ट्रेलिया ऐं भारत सां गॾिजी कवाड ठाही हुई, पर हाणे उनमें बि संदसि दिलचस्पी घटिजी रही आहे। क़तर ते इसराइली हमले जे पैगाम बि इहो ई थिए ॿुधायो त अरब मुल्क इब्राहिम अकार्ड खे तस्लीम कनि या पंहिंजे तहफ़ुज़ खे पाण यकीनी बणाइनि। नतीजे तौरु हिकु कुतबी निज़ाम बदिरां हाणे दिफ़ाई इतिहाद वजूद में अचण वारा आहिनि। पाकिस्तान ऐं सऊदी अरब जे विच में थियल दिफ़ाई मुआदो बि अहिड़े ई पस मंज़र में ॾिसणु घुरिजे। हीउ मुआदो कंहिं मुल्क जे ख़िलाफ़ु न आहे। सऊदी अरब लाइ अमेरिका सां बहितरीनु लाॻापा आहिनि। जेकॾहिं ईरान ऐं इसराइल जी जंग न थिए हा त सऊदी अरब ऐं इसराइल जा लाॻापा अॻिते वधी चुका हुजनि हा, पर सऊदी अरब लाइ सभ खां वॾो ख़तरो इसराइल न पर यमन आहे। यमन जा हूसी अॻी रियाज़ ऐं तेल जी तसनीबात ते मिसाइल ऐं ड्रोन हमला करे चुका आहिनि। हूअ बहिराए अहमर खां गुज़रंदड़ इसराइल वेंदड़ ऐं ईंदड़ जहाज़नि खे निशानो बणाइनि था, जंहिंसां जहाज़नि जी आमदरफ़्त में 20% घटिताई थी आहे। हूसी अबूज़ैबी में अमेरिकी अॾनि ते बि मिसाइल हमिलो करे चुका आहिनि। हमास, हज़बुल्लाह ऐं हूसी ईरान जी मदद सां सरगर्म आहिनि ऐं ईरान सऊदी विच में बरतरी ऐं मसलकी इख़्तिलाफ़ सबबि डिघे अरसे खां छिकताण रही आहे। इस्लामी इनकलाब खां पोइ ईरान सऊदी खे अमेरिका जो एजेंट सॾियो। हिकु वक़्तु अहिड़ो बि आयो जो ॿिन्ही जा सिफ़ारती लाॻापा टुटण बाद 2023 में चीन जी मुदाख़लत सां ॿीहर बहाल थिया। इराक़ ऐं क़तर सां बि सऊदी जा लाॻापा ख़राब रहिया आहिनि। जेकॾहिं अमेरिका पंहिंजे माली मसइलनि सबबि ख़लीज खां हथ न कढे हा त सऊदी अरब खे पाकिस्तान सां दिफ़ाई मुआदे जी ज़रूरत महसूसु न थिए हा। सऊदी वली अहद पंहिंजे मुल्क खे तेल जे इन्हिसार मां कढी हिकु जदीद सनती, तिजारती ऐं सियाहती रियासत बणाइणु चाहे थो। हू अमेरिका
ऐं भारत समेत हर मुल्क में सीड़पकारी जा मौक़ा ॻोल्हे रहियो आहे। अमेरिका सां सऊदी जो वापारु हजम 39.5 अरब डॉलर ऐं भारत सां 40 अरब डॉलर आहे। हूअ ॿिन्ही मुल्कनि में 100 अरब डॉलर सीड़प करण जो इरादो रखे थो। हाणोको सऊदी अरब कारोबार जे मामले में मज़हब या मसलक न पर मुनाफ़े खे तरजीह ॾिए थो। पाकिस्तान सां थींदड़ दिफ़ाई मुआहिदो सऊदी अरब खे उन्हनि मुल्कनि खां तहफ़ुज़ ॾिए थो जेके उन लाइ तारीख़ी दुश्मनी रखनि था। हीउ मुआहिदो ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापन में नई गर्मी पैदा करे थो, जंहिंखे पाकिस्तान मुआशी ताउन में तब्दील करे सघे थो। पर यादि रहे त चीन बि सीपेक ज़रिए असांखे तरक़ी जो वॾो मौक़ो ॾिनो हो, जंहिंमां असां पूरो फ़ाइदो न खणी सघियासीं ऐं चीन खे मायूस कयो। हाणे सऊदी अरब सीड़पकारी लाइ तयारु आहे। उन मां फ़ाइदो वठण लाइ सियासी बसीरत, इस्तेहकाम, सूबनि में इतफ़ाक़ ऐं पार्लियामेंट जी दानिश खां रहनुमाई ज़रूरी आहे। सीपेक में उहे अंसर गॾु करण में नाकाम रहण खां पोइ हाणे उमेद कई वञे थी त मुस्तक़बिल में अहिड़ी ग़लती न वरचाइबी। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नदीम अख्तर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु सिंधी ॿोली जे इंतिहाई सगारे शाइर अयाज़ जानी जो जनम ॾींहुं मल्हायो पियो वञे। नामियारे शाइर अयाज़ जानी जो असल नालो अयाज़ हुसैन वल्द क़ुर्बान अली मेमण आहे। हुन रहमतपुर लाड़काणे में 4 अक्टूबर 1967 ते जनम वरितो। संदसि तालीमी लियाक़त MA सिंधी अदब हुई, जेका हुन शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर मां फर्स्ट क्लास सेकंड पोजीशन में हासिलु कई। अयाज़ जानी ग़ज़ल ऐं वाई जो ख़ूबसूरत शाइर आहे। संदसि ग़ज़ल, वायूं ऐं शाइरी जूं ॿियूं सनफ़ूं सिंधी ॿोलीअ जे अक्सर अदबी परचनि में छपिजियूं रहियूं। संदसि शाइरी जो मजमूओ पनछण जा पल पत्थर ऐं दरावड़ दिलि जी तन्हाई शाया थियल आहिनि। अयाज़ जानी माहिवार सारस कराची जे असिस्टेंट एडिटर तौरु 6 पर्चा तरतीब ॾिना ऐं 1997 में माहिवार लहरूं कराची जो एडिटर पिणु रहियो, जंहिंजा पिणु हुन 6 पर्चा कढिया। 2000 ईस्वी खां ॿीहर सारस रिसालो संदसि एडिटरशिप में शाया थियो। उन जो हिकु ख़ासि नंबर सिंध जे बहितरीन शाइर अब्दुल गफ़ार तबसम जे नाले तरतीब ॾेई छपरायो हुआईं। अयाज़ जानी 6 जून 2016 ते लाड़काणे में दिलि बीहण सबबि लाॾाणो करे वियो। संदसि तदफ़ीन स्टील टाउन कराची जे क़ब्रिस्तान में कई वई। ऐं हाणे अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था अयाज़ जानी जी ख़ूबसूरत शाइरी। रत घुरी या जर ओ ॾीअड़ा तूं अञा बि बर, रात बसई ओसीड़े में साह घुटे थो घर। ओ ॾीअड़ा तूं अञा बि बर, बाट में घर मुंहिंजो ई नाहे, बाट सॼो ई तर। ओ ॾीअड़ा तूं अञा बि बर, नेण त पोइ बि खुलियल ई रहंदा, बंदि कयां जे तर। ओ ॾीअड़ा तूं अञा बि बर। सोचे टिण ठाहियूं ॿेघी टोड़ियूं बाट जी, लागी तो लहरनि जियां तहरुक ॾे कायूं ॿेघी टोड़ियूं बाट जी। संभालियो सञाह खे विसविसा डाहियूं ॿेघी टोड़ियूं बाट जी, रोड़े पंहिंजे रूह तां डप सॼो लाहियूं ॿेघीअ टोड़ियूं बाट जी। नेण निहारूं अॻिते छो नारा थकिजी पिया, छो ही बीठे उभ पेरें झंडा थकिजी पिया। कीअं तूं मुंहिंजे मन जी पीड़ा ॼाणे सघंदे, ॾिस त अखियुनि में आहिनि उजागा थकिजी पिया। मां तो जामियो नायां तुंहिंजे ओसीड़े में, छाहे जे बरंदे बरंदे ॾीअड़ा थकिजी पिया। वक़्तु तोसां वफ़ा करे था वञूं, तोहमतूं पाण ते धरे था वञूं। हूअ हिॾकी मतां ॿुधी न सघे, हिकु सुॾको भला भरे था वञूं। ॾस असांजो मिटी ॾे न ॾे, पाण आकाश खां परे था वञूं। ज़िंदगी मौत जी सवारी आहे,
सा सवारी असां करे था वञूं। हीअ असीं वञी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे शाइर अयाज़ जानी जी ख़ूबसूरत शाइरी जेका असां अव्हां लाइ चूंड कई हुई संदसि किताब दरावड़ दिलि जी तन्हाई मंझां। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।